गांधी में फ़लस्तीन के मुसलमाननि ते इसराइली बर्बरियत वेशाणे ज़ुल्म ख़िलाफ़ फ़लस्तीनी मुसलमान भाइरनि सां यकजहती जो इज़हार करण लाइ मज़हबी जमायतुनि के अॻवाननि मौलाना साहिबज़ादा इफ्तिखार अहमद अब्बासी, मौलाना कारी अब्दुल क़ुद्दूस मेंगल, मौलाना गुलज़ार कादरी ऐं ॿियनि पारां मरकज़ी ईदगाह खां रैली कढी वई, जेका बांदी शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारुनि खां थींदे हुसैनी चौक ते पहुती एहतिजाज रिकॉर्ड करायो वियो। इन हवाले सां अॻवाननि रैली खे ख़िताब कंदे चयो त इसराइल सॼी दुनिया जे अमन लाइ ख़तरो बणिजी वियो आहे। इसराइल हिक ज़ुल्म जबर ते क़ाइम गैर क़ानूनी रियासत आहे। अॻवाननि वधीक चयो त गुज़िरियल कुझु ॾींहनि खां ग़ज़ा मथां बमबारी जो सिलसिलो जारी आहे, जंहिं जे नतीजे में औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत सवनि जी तादाद में बेगुनाह मुसलमाननि खे नाहक क़त्ल ऐं ज़ख़्मी करे ज़ुल्म कयो पियो वञे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुननि चयो त इस्लामी दुनिया जे हुक्मराननि इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खां मुतालबो करियूं था त इसराइल जे ज़ुल्म हेठि आयल फ़लस्तीन जे मुसलमाननि जो आवाज़ बणिजे ऐं ज़ुल्म खे फ़ौरी रोकण लाइ भरपूर किरदार अदा करे बेगुनाह मुसलमान ते थींदड़ ज़ुल्म बंदि कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।